तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जे मशहूर किताब बोस्तान जी हिकिड़ी हिकायत पेश करे रहिया आहियूं। उन हिकायत जो नालो आहे ॿियनि जो फ़िक्र। त अचो हलूं था हिकायत जे तरफ़। घणो अॻे हिकिड़े साल दमशक शाम में अहिड़ो अचे ॾुकार पियो जो माण्हुनि खां हर ॻाल्हि विसरी वई। आसमान ज़मीन लाइ अहिड़ी त पकाई कई जो उञायल ऐं ओसाटियल वणनि ऐं पोखुनि लाइ फुड़ो न थिए वसियो। ॿियो त ठहियो पर बीठल डंडूं दुॿनि ऐं खॾुनि जो पाणी बि सुकी वियो हो। हालत इहा हुई जो बेवाहनि यतीमनि जे ग़मगीन अखियुनि मां वहंदड़ ऐं किरंदड़ ॻोढ़नि खां सवाइ किथे पाणी फुड़ो नज़र न थे आयो। बेवह रनुनि ज़ालुनि जे आहुनि ऐं दाहुनि खे सवाइ फिज़ा में गजगोड़ वग़ैरह जे को आवाज़ ई कोन हो। चो तरफ़ सनाटो छायल हो। कंहिं घर जे रोशनदान मां दूंहुं निकिरंदे नज़र न थे आई। भला खाधे पचाइण लाइ बाहि ॿरे त दूंहुं बि थिए। वणनि टिणनि जा पन छणी चुका हुआ, ईअं ख़ाली बीठा हुआ जीअं बिना सामान सड़े जे पालो फ़क़ीर बीठो हुजे। जबलनि ते ऐं बाग़नि में साओ सलो नज़र न थे आयो। वरी ओचितो मथां अचे माकड़ जी मुसीबत कड़की, पोइ त रहियल खुयल कसर ई निकिरी वई। माकड़ ठलनि टारनि ऐं सुकल पननि खे बि खाई वई त माण्हुनि माकड़ खे पे खाधो। अहिड़े वक़्तु मूं वटि मुंहिंजो हिकु दोस्त अचे पहुतो। अहिड़ो ॾुबरो थी वियो हो जो हॾनि ते वञी चंब अचो हुअसि। उनखे ॾिसी मूंखे ॾाढो अजबु लॻो जो उहो महिमान अॻु में ख़ुशहाल हूंदे सूंदे वारो ऐं निहायत मुअज़्ज़िज़ माण्हू हूंदो। चयोमांसि, ए प्यारा दोस्त, ख़ैर त आहे, अहिड़ा हीणा हाल छो थिया अथई? मूंखे चयईं, तोखे मुंहिंजा हाल मालूम आहिनि, पोइ बि पुछी सुतल सूर न जाॻा। ॾिसी थो त कहिड़ी मुसीबत अचे लथी आहे। ॾुकार जी हद थी वई आहे। न आसमान मां बूंदियूं थियूं बरसनि, न वरी इंसाननि जे दर्द वारी दांह मथे थी चढ़े। मूं चयोमांसि, यार, तोखे कहिड़ी परवाह आहे? ज़हर उते असरु करे जिते तरियाक न पहुचे। ॾुकार जी ॻणती उहो करे जेको निधण को ई मिसकीन हुजे ऐं बुखनि में बेहाल थींदो हुजे। पर तो वटि त अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे। तोखे कहिड़ी ॻणतीअ वरितो आहे? तूं छो थो परेशान थी? मायूस छो थियो आहीं? मुंहिंजे वातां अहिड़ा अखर ॿुधी उहो शाणो दोस्त वेतर ॾुखोइजी पियो। मूं ॾे ईअं थे ॾिठई ॼण को वॾो आलिम अणॼाण जाहल ॾांहुं ॾिसे। पोइ चयईं, ए दोस्त, हिकिड़ो माण्हू पाण त दरिया जे किनारे ते सही सलामत हुजे, पर उन जे अखियुनि आॾो संदसि दिलि घुरियो माण्हू दरिया में ॿुॾंदो हुजे त किनारे ते बीठल खे कहिड़ो सुख हूंदो। मूंखे ॾुकार जो फ़िक्र कोन्हे, पर ॿियनि मिसकीननि ऐं बेहाल बुखियनि जी हालत ॾिसी परेशान थियमि। शाणो माण्हू न पंहिंजे जिस्म ते ज़ख़्म ॾिसी सघंदो, न ॿिए जे जिस्म ते घाव सही सघंदो। अलाह जा अहसान जो मुंहिंजे जिस्म ते को ज़ख़्म कोन्हे, पर ॿियनि जे जिस्म ते ज़ख़्म ॾिसी लिङ था ॾकनि। हिकिड़ो माण्हू पाण त चङो भलो आहे, पर हिकिड़े सख़्तु बीमार मरीज़ वटि वेहंदो त उहो ई पाण खे बेक़रार महसूसु कंदो। अहिड़ी तरह आउं बि जॾहिं हेॾे होॾे ॾिसां थो त फलाणनि फ़क़ीरनि मिसकीन माण्हुनि खे खाइण लाइ रुखी रोटी बि नथी मिले त मुंहिंजे निड़ीअ मां बि गिरह नथो लहे। भला जंहिं माण्हूअ जा सभु सॼण गिरफ़्तार थी जेल में पवनि त उनखे बाग़ बाग़ीचनि ऐं बंगुलनि में कीअं सुख ईंदो?